प्रोग्राम टाइम लाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, अॼु मियां नवाज़ शरीफ़ लाइ ख़ासि करे अदलिया जे महाज़ ते तमामु वॾो ॾींहुं हो ऐं मियां नवाज़ शरीफ़ खे तमामु वॾो रिलीफ पिणु मिलियो आहे। टे अहम मामलनि में अॼु मियां नवाज़ शरीफ़ खे रिलीफ मिलियो आहे। तोशाखाना केस में मियां नवाज़ शरीफ़ जा दाइमी गिरफ़्तारी वारंट मुअतल थिया आहिनि ऐं उनजो जेको इश्तिहारी ॾोहारी वारो जेको स्टेटस आहे उहो पिणु ख़तमु कयो वियो आहे। निगरान पंजाब जी हुकूमत अल अज़ीज़िया रेफरेंस में मियां नवाज़ शरीफ़ जी ॿुधायल सज़ा मुअतल करे छॾी आहे ऐं निगरान पंजाब हुकुमरान जो जेको तर्जुमान आहे उनजो इहो चवणु आहे त CPC जे शिक 410 तहत इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। एवनफील्ड ऐं अल अज़ीज़िया रेफरेंस में पिणु नवाज़ शरीफ़ जी जेका ज़मानत आहे उहा हाणे 26 अक्टूबर ताईं इन में वाध कई वई आहे। तमामु अहम ॾींहुं हुयो मियां नवाज़ शरीफ़ लाइ ऐं टिनि अहम केसनि में उनखे अदालत तरफ़ां रिलीफ मिलियो आहे। प्रोग्राम जे हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त हीउ जेको सॼो पॉलिटिकल वायुमंडल तब्दील पियो थिए, किन धुरियुनि जो इहो चवणु आहे त मियां नवाज़ शरीफ़ कंहिं डील तहत आयो आहे। ख़ासि करे पीपल्स पार्टी इहा सम्झे थी पई त उन्हनि खे जेको कुझु पॉलिटिकल सिनारियो में तब्दीली पई थिए उहा सम्झनि पिया त उहा हिकु लेवल प्लेइंग फील्ड जे तहत मियां नवाज़ शरीफ़ ऐं उनजी पार्टी खे वधीक ॾिनी पई वञे, ॿियनि पार्टियुनि लाइ जेको लेवल प्लेइंग फील्ड आहे उहा सोगी कई पई वञे या उन्हनि खे उहे चांसिस न पिया ॾिना वञनि। एतिराज़ कहिड़ा आहिनि ऐं मियां नवाज़ शरीफ़ जी पॉलिटिक्स पंजाब जी हद ताईं केतिरी असरअंदाज़ थींदी, पूरे मुल्क में उहा केतिरी असरअंदाज़ थींदी, सिंध जो जेको सियासी वायुमंडल आहे उन में कहिड़ियूं तब्दीलियूं अचण वारियूं आहिनि। प्रोग्राम जे हिन हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। इन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे डॉक्टर सोराब सरकी साहब, पाण सीनियर पॉलिटिशियंस आहिनि, अॻूणा सूबाई वज़ीर आहिनि, पीपल्स पार्टी जा सूबाई अॻुवान आहिनि। उन सां गॾोगॾु असांखे जॉइन कंदो राजा अंसारी साहब, पाण मुस्लिम लीग नून सिंध जा नायब सदर आहिनि ऐं असांखे जॉइन कंदो तजिया निगार इकॉनमिस्ट जनाब इनाम भट्टी साहब। साईं डॉक्टर सोराब सरकी साहब, अव्हां खां प्रोग्राम जो आगाज़ पिया कयूं। पीपल्स पार्टी मुसलसल नून लीग ते वार पई करे, ख़ासि करे मियां नवाज़ शरीफ़ ते। अॼु अदालतुनि मां उनखे रिलीफ त पंहिंजी जाइ ते मिलियो, पर गॾोगॾु ख़ुर्शीद शाह साहब जी इहा स्टेटमेंट पिणु मीडिया जी ज़ीनत बणियल आहे, जंहिंमें हू बार बार चवे थो पियो त मियाँ साहब को ये कह रहा हूँ कि मुल्क बचाओ लेकिन किसी और के हाथ में ना हो। अव्हां खे एतिराज़ आहे त मियां नवाज़ शरीफ़ खे को रेफरेंस जेको रिलीफ मिलियो पियो वञे उन ते को एतिराज़ आहे पीपल्स पार्टी खे? ॾिसो, मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ मुल्क में आयो आहे, असां पॉलिटिकल माण्हू आहियूं ऐं असां इहो चऊं था त जेके पॉलिटिकल माण्हू आहिनि उन्हनि खे बिल्कुलु मौक़ो मिलणु खपे ऐं जंहिं टाइम ते मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ सां ज़्यादती थी त उन टाइम ते बि असां इहा ॻाल्हि कई हुअसीं त इन सां इहा ज़्यादती न थियणु खपे, पर असां इन ॻाल्हि जा बि हामी न आहियूं त सफ़ा जहिड़े नमूने सां इमरान ख़ान खे आंदो वियो ऐं ॿियनि सभिनी खे पोइते करे ऐं इलेक्शन जेकी आहे उहा जेकी तव्हांखे पाण ख़बर आहे 2018 वारी जेकी थी त उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि सम्झे थी त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं इलेक्शन या अहिड़े नमूने सां माण्हुनि खे ॿियनि पार्टियुनि खे जेकॾहिं मौक़ो न मिलंदो त उन जी का क्रेडिबिलिटी कोन हूंदी। तव्हां पाण ख़बर आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब 2008 में बि इलेक्शन विढ़ण जे लाइ तयारु न हो, 2002 में इलेक्शन विढ़ण जे लाइ तयारु न हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी उन पार्टी खे कन्विंस कयो ऐं जेके बि आहिनि इन में कोई शक न आहे त जेके ताक़तवर जेके धुरियूं आहिनि मुल्क में, जेके एस्टेब्लिशमेंट आहे उनजो हिकिड़ो पंहिंजो किरदारु पाकिस्तान में आहे, उन खे माण्हू रद्द नथो करे सघिजे। पर मक़सदु चवण जो इहो आहे त जेकॾहिं सफ़ा ईअं जहिड़े नमूने सां जेकी सूरत हाल नज़र अचे पई ऐं असांजी पार्टी जा जेके बि तर्जुमान आहिनि या जेके ॻाल्हि करनि पिया उहा इन जे करे करनि पिया त जेकॾहिं इहा अहिड़ी सूरत हाल आहे जहिड़ी हले पई ऐं ईअं ई सिलसिलो आहे त पोइ इलेक्शन त कराइण जी का ज़रूरत ई कोन्हे। पोइ तव्हां उन हिसाब सां डायरेक्ट जंहिं बि पार्टी खे नून लीग खे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब खे वज़ीर आज़म करिणो आहे त उनखे विहारे छॾियो, याने असां रोकाकड़ सां वेठो आहे, बाक़ी इलेक्शन कराइण जी कहिड़ी ज़रूरत आहे। इलेक्शन जेकॾहिं तव्हांखे कराइणी आहे त पोइ केर बि आहे, इवन जेको बि तव्हांजो सियासी मुखालिफ़ आहे ऐं पाकिस्तान जो अलमियो बि ममता साहब इहो रहियो आहे शुरू खां वठी त हिते फ्री एंड फेयर इलेक्शन न कराइणियूं वयूं आहिनि। आम तौर ते हमेशह के हिकु ॿिनि इलेक्शन खे छॾे करे अदरवाइज़ जेके बि इलेक्शन हिते थियूं आहिनि मुल्क जे अंदरि उन्हनि ते साइन ऑफ क्वेश्चन मौजूदु आहे। इन जे करे बहितर इहो आहे त पाकिस्तान जो मफ़ाद बि उन में आहे त सभिनी खे लेवल प्लेइंग हिकु जहिड़ी मिले ऐं माण्हू जंहिंखे वोट करनि उहा क्रेडिबल बि हुकूमत हूंदी ऐं उन सां स्टेबिलिटी बि ईंदी
ऐं जेके असां यको तजुर्बा कया आहिनि हिन महिल ताईं पाकिस्तान एतिरो पोइते पइजी वियो आहे। हाणे असां इहो बि सम्झूं था जेकॾहिं इमरान ख़ान खे इन तरीक़े सां न आणियो वञे हा, जहिड़े नमूने सां ज़बरदस्ती उन खे थोपियो वियो मुल्क जे मथां ऐं उन जेकी हालत कई मुल्क जी इन जे करे कई थी जो त इमरान ख़ान जेके 3.5 साल हुकूमत कई, तव्हां पाण ॾिसो त डॉलर किथे वञी पहुतो, महांगाई किथे वञी पहुती, मिसमैनेजमेंट का हुकूमत करे न सघियो। ऐं आमतौर ते इहो ॾिठो वियो आहे त जेके एक्सपीरियंस्ड हुकूमतूं अॻे रहियूं आहिनि, उहे चाहे पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या इवन जेके विच में कुझु काफ़ी टाइम जे लाइ फौजी गवर्नमेंट रहियूं त उन टाइम ते बि अहिड़ी मुल्क जी सूरत हाल ख़राब न थी जहिड़ी इमरान ख़ान वारे दौर में थी। त हाणे जेकी आहे सूरत हाल साम्हूं नज़र अचे पई, जहिड़े तरीक़े सां मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिब खे रिलीफ मिले थो, काश अहिड़ो रिलीफ शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खे बि मिले हा, काश अहिड़ो रिलीफ बेनज़ीर भुट्टो साहिब खे बि मिले हा, त पोइ असांखे बि इहो सम्झ में अचे त भाउ इहे ठीकु आहे, हुन मुल्क जे मफ़ाद जे लाइ ग्रेटर इंट्रस्ट जे लाइ रिलीफ मिलियो, पर असांखे रिलीफ कोन मिलियो। या मोहम्मद नवाज़ शरीफ़ खे रिलीफ मिले थो। डॉक्टर साहब, अॼु जेको रिलीफ मिलियो आहे, अवां सम्झो पिया त ही जेके केसिस हुया उहे कानूनी पिच ते बि एॾा कमज़ोर हुया या इहो पहिरियां खां ई अंडरस्टूड हुयो त मियां साहब अदालत में वेंदो इन तरह जो ई रिलीफ मिलंदो? असल में असां त इहो सम्झूं था पहिरें ॾींहं खां वठी, पाकिस्तान पीपल्स पार्टी सम्झे थी त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिब खे या अॻ में असांजो प्राइम मिनिस्टर यूसुफ रज़ा गिलानी खे उहे एतिरा वॾा ॾोहारी न हा जहिड़े नमूने सां उन्हनि खे जेको आहे कढियो वियो ऐं कहिड़े मामले खे खयो ऐं कहिड़े मामले में उनखे कढियो प्राइम मिनिस्टर आहे मुल्क जा। पर मक़सदु चवण जो इहो आहे त जेको रिलीफ मिले थो उहो रिलीफ बिल्कुलु इहो चई सघो था तव्हां त उन में जेके केसिस बि हुया उहे बिल्कुलु कमज़ोर आहे ऐं इहा हिकु तरीक़े सां ॾिठो वञे त कानून सां मज़ाक जे बराबरि हुया जेके उन्हनि खे सदाऊं आयूं। बहरहाल जेकॾहिं रिलीफ मिले थो ऐं मुल्क में का भलाई थिए थी, स्टेबिलिटी अचे थी ऐं फ्री एंड फेयर इलेक्शन थियनि था त पोइ सुठी ॻाल्हि आहे, जल्दी तारीख़ मिली वञे थी। डॉक्टर साहब, अव्हां खे ऐं पीपल्स पार्टी खे लॻे थो पियो त हीअ जेके चूंडूं डिले थियूं आहिनि ऐं अञा ताईं चूंड जी का तारीख़ मुक़ररु तारीख़ न आई आहे, हिकु महीनो त ॿुधायो वियो आहे, हफ़्तो ॿुधायो आहे, पर अञा ताईं ॼण त अनसर्टनिटी मौजूदु आहे, इहो सभु फ़क़ति हिकिड़े माण्हू लाइ, फ़क़ति हिकिड़े माण्हू खे सवलो करण लाइ कयो पियो? ममता साहब, इहा ॻाल्हि जेकी आहे न असांजे तव्हांजे चवण सां इन जो फ़र्क़ु न पवंदो। इहा बज़ाहिर जेकी ॻाल्हि आहे उहा बिल्कुलु क्लियर नज़र अचे थी ऐं इहा असां नथा चऊं, इन में जेके बि जेके आहिनि न्यूट्रल तजिया निगार या जेके न्यूट्रल माण्हू आहिनि उहे बि इन शइ खे महसूसु करनि था त इहा जेकी ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जॾहिं असां प्रेशर बिल्डअप कयूं था इलेक्शन कमीशन खे, इलेक्शन कमीशन जे बजाए अची करे मुस्लिम लीग नून जा जेके आहिनि नुमाइंदा या उन जा लीडर उहे अची उनखे प्रोटेक्ट करनि था त ईअं न थींदो, हीअं न थींदो, हीअं थींदो, तव्हां जे आहे उहो कई आहे, सेंसिस क़बूल कई आहे, हे कयो आहे, हो कयो आहे, त उन मां त 100% ईअं महसूसु थिए थो बाबा तव्हां अॻे जीअं कंहिं ज़माने में नेब एक्शन खणंदी त PTI जा अॻे माण्हू अची करे चवंदा त फलाणो जेको फलाणी ॾींहं ते तारीख़ ते गिरफ़्तार थींदो ऐं असां इहो चवंदा हुआसीं बाबा ठीकु आहे, उहो नेब जो कमु आहे न, तव्हां छो था चओ, ऐं जेके उहे अची करे चवंदा वरी उअं ई थी वेंदो। हाणे उहा साॻी जेकी आहे हिस्ट्री रिपीट थिए थी, हिस्ट्री इहा रिपीट थिए थी त हे इहे चवनि था त इलेक्शन न थींदी, हिन टाइम ते थींदी, वरी इलेक्शन कमीशन बि उहा साॻी ॻाल्हि करे थी जेकी हे ॻाल्हि करनि था। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं को अहिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं का ख़ुदा न ख़ासिता मैच फिक्स बि आहे, कम अज़ कम जेके एॾा सीनियर आहिनि अॻवान, पुराणी पार्टी आहे पाण खे चवनि था मुस्लिम लीग नून वारनि खे, उन्हनि खे हरू भरू इलेक्शन कमीशन जी अची करे वकालत न करणु खपे मीडिया ते ऐं इहो न चवणु खपे त असां खे ख़बर आहे हीअं न थी सघंदो, वरी तव्हां पाण ॾिसो था त वरी चवनि था त जनवरी में बर्फ़बारी हूंदी ऐं उन में बि न थी सघंदो। हाणे ईअं त पोइ त हाणे मां सम्झां थो त वॾो हिकिड़ो पोइ त वरी गर्मी वरी मानसून पोइ त शायदि ठीकु आहे। डॉक्टर साहब, आउं वरी ॿीहर अव्हां वटि अचां पियो। राजा अंसारी असांखे जॉइन कयो आहे, मुस्लिम लीग नून जो सूबाई अॻवान आहे, सूबाई नायब सदर आहे, उनखां उनजो मौक़े वठूं था, वरी ॿीहर वरी अव्हां वटि अचां पियो। राजा, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद। थैंक यू। अच्छा राजा साहब, हाणे इहो ॿुधाइजो त हे को अॼु रिलीफ मिलियो आहे अदालतुनि मां ऐं ख़ासि करे निगरान पंजाब हुकूमत सज़ाई मुअतल करे छॾी,
मियाँ साहब वटि कहिड़ी जादू जी छड़ी आहे जो आयो आहे ऐं उन्हनि अदालतनि में जिते उनखे सज़ा ॿुधाई वई, जिते उहो इश्तिहारी हो, जिते उहो ॾोहारी हो, हाणे उतां ई उहो सुरख़रू पियो थिए, बरी पियो थिए। इहा कहिड़ी मियाँ साहब वटि जादू जी लठ आहे? मियाँ साहब वटि जादू जी काई बि लठ कोन्हे। असल में पाकिस्तान जे अदालती निज़ाम खे हाणे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई आहे त नाइंसाफ़ी नथी हली सघे। केतिरी देरि तव्हां नाइंसाफ़ी हलाईंदो? तव्हां कुझु ताक़तुनि जे, बल्कि ताक़तूं बि छा, कुझु फ़र्दनि जे चवण ते जेकॾहिं तव्हां नवाज़ शरीफ़ ऐं हुनजी धीउ खे ज़बरदस्ती सज़ाऊं ॾेई करे ऐं ना आयल ऐं क़ैद जूं सज़ाऊं ॾींदव त उहो टेम्पररी थी सघनि थियूं। बाक़ी हाणे हू मुल्क तमामु तब्दील थी वियो आहे। हाणे इहा ॻाल्हि कोन हूंदी त तव्हां कुझु फ़र्दनि जे चवण ते जॾहिं अदालतूं फ़ैसिलो ॾेई छॾनि त उहो फ़ैसिला वरी पोइ कंटिन्यू हुजनि। अदालतुनि खे पाण खे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई आहे। आला अदालतुनि जा रिमार्क्स तव्हां ॾिसो जेके गुज़िरियल ॾींहंनि में सुप्रीम कोर्ट जा जजिस ॾींदा रहिया आहिनि। उन्हनि चयो आहे त असांखे लॻे थो त पानामा केसिस में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़े ख़ानदान खे इंतकाम जो निशानो बणायो वियो। उनखां पोइ प्रैक्टिस एंड प्रोसीजरल बिल जेको सॼी क़ौम जे साम्हूं टेलीविज़न ते ॾेखारियो वियो, उन में जेके उनजी सॼी कार्रवाई इन ॻाल्हि ते हुई त छा पार्लियामान इज़त वारो न आहे? छा हिन मुल्क में अवाम जो मुंतख़िब जेको ऐवान आहे उहो इज़त वारो न आहे? छा नॉन इलेक्टेड माण्हुनि जी हलंदी? छा उहे सिर्फ़ु माण्हुनि जी तक़दीरुनि जा फ़ैसिला कंदा? इन करे इहो बहस ई न आहे। मियाँ नवाज़ शरीफ़ ते जेके बि मुक़दमा ऐं जेके जिन केसिस में हुनखे सज़ाऊं मिलियूं उहे हाणे सॼी दुनिया जे साम्हूं ॻाल्हि ओपन थी चुकी आहे त उहे सज़ाऊं ॾियण वारनि जजिस बि इहा ॻाल्हि कई त असांजी ज़मीर जे मथां को वॾो वज़न आहे, बोझ आहे ऐं असां इहे ग़लति फ़ैसिला ॾिना आहिनि। त उनखां पोइ मुंहिंजे ख़्याल में एॾनि फ़ैसिलनि जो मंतक़ी जेको नतीजो हूंदो आहे उहो इहो ई हूंदो आहे जेको असां ॾिसूं पिया। अच्छा राजा, हे जेको अॼु नैब जो किरदारु आहे, मां पाण बि हाणे सीनियर कानूनदान आहियो, उहा नैब जेका इश्तिहारी ॾोहारी करार पई ॾिए मियाँ नवाज़ शरीफ़ खे, अॼु उहा नैब चवे थी त न भले असांखे को मसइलो न आहे। अवां सम्झो पिया त अदलिया में त तब्दीली आई आहे, पर अवां सम्झो पिया त नैब में बि तब्दीली आई आहे। बुनियादी तौर ते असांजे मौक़िफ़ जी ताईद कई आहे। असां अॻु में ई चऊं पिया त इहे केसिस इमरान ख़ान जे चवण ते नैब ठाहिराया ऐं नैब ई ठाहिया आहिनि उहे केसिस। जेकॾहिं उहे केसिस इमरान ख़ान जे चवण ते न ठाहिया विया हुजनि हा ऐं मेरिट ते हुजनि हा त अॼु लाज़मी ॻाल्हि आहे नैब जो प्रोसिक्यूटर हुनखे फाइट करे हा। अॼु उन्हनि जो NOC ॾियणु, उन्हनि जी तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो का रुकावट न बणिजणु असांजे PMLN जे मौक़िफ़ जी ताईद आहे त इहे केसिस हिकिड़े फ़र्द वाहिद जे चवण ते ठाहिया विया हुया। अॼु उहो फ़र्द वाहिद कोन्हे त असांखे हाणे को बि एतिराज़ न आहे, छोकी उन्हनि केसिस में कुझु न आहे। हुननि खे ख़बर आहे त हाणे जेकॾहिं हू उन केसिस ते बीहंदा त नैब खे साबित करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। इन करे उहे हिकिड़ा सियासी केसिस आहिनि। ॾिसो असां हिकिड़ी सियासी केसिस जी पाकिस्तान में असां तारीख़ रही आहे ऐं उहे उन्हनि जी को बि माण्हू खे तव्हां ॾिसो न ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे शहीद कयो वियो, छा उहो छा अदालती क़तल न हुयो? छा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते जेके केसिस हलिया छा उहे पॉलिटिकल केसिस न हुया? उनखां पोइ जॾहिं चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन थियो ॿिन्ही अहम अॻुवाननि जे विच में ऐं ॿियनि पार्टीज़ जे विच में, उनखां पोइ इहा ई ॻाल्हि डिसाइड थी त असांखे जमहूरी इदारा मज़बूत करणा आहिनि, पार्लियामान खे मज़बूत करणो आहे। त उनखां पोइ बि असां नंढियूं वॾियूं ग़लतियूं कयूं आहिनि। असां मञूं था तारीख़ में हुननि जो ज़रूरु हिसो रहियो आहे, पर हाणे असां सम्झूं था त हिन वक़्तु मुल्क खे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त असां पंहिंजे ज़ाती ऐं हिन क़िस्म जे सियासी झड़नि खां बालातर थी करे इंतकाम जी सियासत खे ख़ुदाफ़िज़ करे मुल्क खे बचायूं, छो जो मुल्क तमामु घणे नाज़ुक हालतुनि में आहे। हुनजी जेका इकोनॉमी आहे उहा इंतिहाई गणतीअ जोगी आहे। इन करे असांखे हाणे हिन मुल्क खे बचाइण जे लाइ थोरो पंहिंजी पॉलिटिकल ट्रेंड्स खे डिफरेंट अंदाज़ में ॾिसणो पवंदो ऐं उन सां गॾोगॾु असांखे पाकिस्तान जी मईशत खे बहितर करण जे लाइ डिफरेंट पॉलिटिकल एप्रोचिस सां गॾु अॻिते वधिणो पवंदो, न त असां हीउ मुल्क नथो बची सघे। न त मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए त जेकॾहिं असां माज़ी जी सियासत जो हिसो बणजंदा रहियासीं त पोइ हीउ मुल्क शायदि ख़ाकम बदाइम न बची सघे। इन करे हिन मुल्क खे बचाइणो आहे त पोइ मियाँ नवाज़ शरीफ़ जी हिन ॻाल्हि ते बीहणो आहे त बाबा इंतकाम जी सियासत खे पोइ हिते कयूं ऐं मुल्क जे लाइ कुझु कयूं। ठीकु आहे राजा, अवां वटि मां ॿीहर ईंदुसि। अगरि मियाँ साहब खे अदालती महाज़ मां रिलीफ मिलियो आहे त हाणे अॻियों दौरु यकीननि सियासी महाज़ हूंदो ऐं पोइ सियासी पिच ते मियाँ साहब कीअं खेॾंदो ऐं हिकमत अमली कहिड़ी हूंदी। डॉक्टर साहब, अवां ॾाढो तफ़सीली ॿुधो राजा अंसारी खे। अवां सम्झो पिया त जेको रिलीफ मियाँ नवाज़ शरीफ़ खे मिलियो आहे या ॿियनि पार्टियुनि खे मिले थो पियो, उहो साॻियो रिलीफ हाणे PTI खे बि मिलणु घुरिजे ऐं साॻी लेवल प्लेइंग फील्ड हुजणु घुरिजे सभिनी लाइ? बिल्कुलु बिल्कुलु। सियासी वर्कर जेको आहे उहो इहा ई ॻाल्हि कंदो त सभिनी खे हिकु जहिड़ी पिच मिलणु खपे, लेवल प्लेइंग मिलणु खपे, पर उन में कुझु जीअं
मीडिया ते या तव्हां ख़बर आहे त कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि उहे इहे आहिनि त जहिड़े नमूने सां जेके 9/11 मई ते जेको इहो वाक़ियो थियो उन में जेकी सूरत हाल थी आहे त उहे जेके आहिनि PTI वारा उन खे डिसोन करनि था, पर मूंखे बि इशारतनि ईअं लॻे थो त मां नथो सम्झां त PTI खे बि जेको आहे सफ़ा आउट थींदी ऐं उहा बि इन ग्राउंड हूंदी। पर जहिड़े नमूने सां उन्हनि इहो बयानियो ठाहियो या जेकी सूरत हाल क्रिएट कई उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी बि उन खे जेको आहे सुठो नथी सम्झे। असां पाण तव्हां इन जी ॼाण आहे तव्हांखे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब खे शहीद कयो वियो। इवन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वॾी शहादत थी, कंहिं बि जेको आहे पुलिस चौकी ते ऐं कंहिं बि माना ख़ासि करे आर्मी जी त कंहिं बि इन ते अमलाक ते कोई हमिलो न थियो ऐं अहिड़े क़िस्म जी हिकिड़ी ड्रेन जेको आहे वॉश कयो वियो, माण्हुनि जो ब्रेन वॉश कयो वियो, अहिड़े तरीक़े जी तरबियत कई वई त उन में जेके आहिनि जेके अमलाक ते जेके हमला थिया उहो सियासत आहे, सियासत पई थींदी, सियासत अॼु हिकिड़ो आहे सुभाणे ॿी पार्टी हूंदी, उहो कोई इशू न आहे। पर उहे जेके आहिनि मामला जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे उहे हिन वक़्तु उहे मामला अदालतुनि में बि आहिनि ऐं जेके एस्टेब्लिशमेंट आहे उन वटि बि आहिनि। पोइ हाणे इन खे ॾिसूं त उन सूरत हाल खे कीअं टैकल कजे थो ऐं उहे सभु शयूं जेके आहिनि कुझु अहिड़ा जेके हूंदा आहिनि गुनाह या कुझु ॼाणी अणॼाणी में कहिड़े ग़लतियूं थी वेंदियूं आहिनि त जेके जंहिं ते माण्हू पोइ उन खे दरगुज़र बि करे छॾींदो आहे, पर कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त उन ते दरगुज़र न थी सघंदी आहे। उन मामलात ते पाकिस्तान जी सियासत में तव्हांखे बि ख़बर आहे त काफ़ी अॻे बि अहिड़े क़िस्म जो अल्ताफ़ हुसैन हिन वक़्तु बि लंडन में वेठो आहे, तव्हांखे पाण ख़बर आहे त जेकी उन अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कई त असां त कम अज़ कम जेको आहे पंहिंजे तरफ़ों पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ों इहो चई सघूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी सॼी क़यादत शहीद कराई या थी वई, उन जे बावजूदि पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि पंहिंजी जेकी आहे एस्टेब्लिशमेंट आर्मी या जेको आहे पंहिंजा जेके इदारा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कॾहिं बि न वई ऐं हिन महिल ताईं अॼु ताईं तव्हांखे पाण ख़बर आहे। बाक़ी हाणे हिकिड़ो जेको आहे नेचुरल हिकिड़ो रिएक्शन थींदो आहे, एॾो वॾो सानियो थी वियो, रोड ब्लॉक थिया, ॿिया थिया, काफ़ी जेको आहे नुक़सानु थियो सिंध में, तव्हांखे पाण ख़बर आहे त काफ़ी सरकारी इमारतुनि ते बि माण्हुनि हमला कया ऐं ॿियनि जायुनि ते बि माण्हुनि जेको आहे उन टाइम ते कावड़ में हुया। पर फ़ौज पाकिस्तान आर्मी जे कंहिं बि माना कंहिं बि चाहे लाड़काणो हुजे, सखर हुजे, जैकाबाद हुजे, कंहिं बि आर्मी जे इदारे ते को बि हमिलो कोन थियो मोहतरमा जी शहादत जे बावजूदि। बाक़ी हाणे जेकॾहिं हिकिड़ो वज़ीर आज़म लही वञे ऐं उन जे रिएक्शन में वञी करे JHQ ते बि हमिलो करनि त पोइ इहा मां सम्झां त वॾी ज़्यादती वारी ॻाल्हि आहे। इहे शयूं पंहिंजी जाइ ते मैटर करनि थियूं ऐं इहे ज़ाहिर आहे जेके आहिनि सियासतदान या जेके सियासी पार्टियूं आहिनि जेकी मुल्क जी एस्टेब्लिशमेंट आहे ज़रूरु इन ते वेही करे ज़रूरु को न को फ़ैसिलो कंदा ऐं इहे मां सम्झां थो हाणे तकिड़े रिज़ल्ट अची वेंदी। 10-15 अॼु उन्हनि जा सिविलियन अदालतुनि में बि केस हलणु शुरू थी विया आहिनि। इनाम भट्टी साहब, अव्हां अॼु नेब जे किरदार खे कीअं ॾिठो पिए? छा अव्हां पहिरियां इहो सोचियो वेठा हुयो त जेको अदालत में अॼु रिलीफ मिलियो आहे मियां नवाज़ शरीफ़ खे, इहो ईअं ई मिलणो हुयो? महिरबानी असद, मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जे अंदरि जुडिशरी जो माज़ी खां वठी करे ऐं हाणे वेझे माज़ी में ऐं हाणे जेको अॼु जो रोल रहियो आहे उहो साबित थो करे पियो त पाकिस्तान जी जुडिशरी मुकमिल तरह ते कंहिं न कंहिं ज़ोरबार जे हेठि अची वञे थी, असर हेठि अची वञे थी, या कंहिं न कंहिं सबबनि जे करे हू के अहिड़ा फ़ैसिला करे थी जंहिंखे घटि में घटि केर बि जेको ॿाहिरां वेही करे जेॾीमहिल उनजे इंसाफ़ जे तक़ाज़ाउनि ते सोचे थो त हू अंदाज़ो इहो थो करे त हिकिड़े माण्हू जे ख़िलाफ़ जेकॾहिं तव्हां केसिस ठाहिया आहिनि ऐं उनखे फाइल करे तव्हां जेकॾहिं उनखे फ़र्द जुर्म आयद कयो आहे त या त उनखे बाइक़त बरी कयो या उनखे सज़ा, पर उन बरी करण ऐं सज़ा ॾियण जे बजाए विच में जेॾीमहिल मामला इन क़िस्म जा हुजनि जो किथे किथे रुॻो कंहिंजो मथां पोश लाहिजे, कंहिंजो कॾहिं कंहिंजे मथां पर्दो विझी छॾिजे, इन क़िस्म जो अमल जेको आहे उहो साबित थो करे त ही इदारा उन तरह सां जेको पाकिस्तान जो आइन ऐं कानून चाहे थो या चए थो त हुजणु खपनि, उहे ई न आहिनि। ऐं एक्सपेक्ट इहो ई करे सघिजे थो, छाकाणि त हिते जॾहिं हाणे पाकिस्तान जी सियासत में इहो
सफ़ा आलम आश्कार हिकिड़ी शइ क्लियर थी वई आहे ऐं वाज़े थी वई आहे त गठजोड़ बि को हिकु ॿिनि शयुनि ते न बल्कि इन हद ताईं थी सघे थी जो तव्हां जूं सभु शयूं तव्हांखे बख़्श थी वञनि। ऐं NRO मुशर्रफ जे दौर में शायदि जेको मिलियो जंहिंमें माण्हुनि जा खूननि जूं FIR बि जेके आहिनि उहे ख़तमु थी वियूं, ॿिया त करप्शन जा केसिस त ठहियो ख़ैर आहे, पर हाणे बि साॻी क़िस्म जी हिकिड़ी शायदि वरी नई रवायत विधी वई त NRO खां पोइ वरी जुडिशरी जे ज़रिए ऐं उहे इदारा के जंहिंजे ख़िलाफ़ ॾहनि वॉल्यूम्स जा जेके आहिनि वॾा थाहा ऐं बंडल्स जेके आहिनि उहे दॿा ठाहे कोर्ट जे अंदरि पेश कनि ऐं उहे आख़िर में जेको आहे पोइ इन ते वञी करे तइ कनि त उहा अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, फ़िलहालु इन्हनि शयुनि खे बंदि था कयूं। त इन मां सम्झी सघिजे थो त मौजूदा वक़्त में माज़ी खां वठी करे इहे सभु शयूं कंप्रोमाइज़्ड आहिनि, मैनेज्ड आहिनि, स्क्रिप्टेड आहिनि ऐं कंहिंजे लाइ आहिनि, कंहिंखे कहिड़े वक़्तु किथे केरु ॾिसणु चाहे थो, उहे सभु शयूं घटि में घटि हिकिड़ी शइ वाज़े आहे त अवाम जे भले जे लाइ न आहिनि, मुल्क जे सियासी इस्तेहकाम जे लाइ न आहिनि, मुल्क जी मईशत जे लाइ न आहिनि ऐं उहे मुल्क जेके तरक़ी कंदा आहिनि उन्हनि जा निज़ाम ऐं समाज मुआशिरा जेके अॻिते वधंदा आहिनि उहे ईअं हूंदा आहिनि जीअं जेकॾहिं सिर्फ़ु बंगाल खे जेको बांग्लादेश बणिजी वियो उनजो मिसाल वठिजे त उहे पंहिंजे मुल्क जे सॼे निज़ाम खे जॾहिं पंहिंजे उन सिस्टम खे बहितर करणु चाहींदा आहिनि त उहे उन्हनि सभिनी माण्हुनि खे पासे ते करे छॾींदा आहिनि जेके निज़ाम जे लाइ ख़तरे जो सबबु बणिजनि था या हक़ीक़ी तौर ते जमहूरियत खे पंहिंजे पेरनि ते बीहण नथा ॾियनि। जी असद। अच्छा इनाम साहब, अवां सम्झो पिया त 2018 में जेको माहौल जोड़ियो वियो, मिसाल उन वक़्तु PTI चेयरमैन हिकिड़ी उम्मीद हुई ऐं हाणे मियां नवाज़ शरीफ़ लंदन मां उम्मीद पाकिस्तान थी आयो आहे। उन वक़्तु नवाज़ शरीफ़ साहब जेल में हुयो ऐं उहो जलसा पियो करे, हिन वक़्तु PTI चेयरमैन जेल में आहे ऐं मियां नवाज़ शरीफ़ खे को फैसिलिटेट कयो पियो वञे। को फ़र्क़ु अव्हांखे नज़र अचे पियो 2018 जी चूंडुनि खां अॻु में ऐं 2024 जी चूंडुनि खां अॻु आहे? फ़र्क़ु त मूंखे असद 1971 खां वठी करे नज़र कोन थो अचे। 71 खां वठी करे साॻी सूरत हाल आहे त माना कंहिंखे इक़्तिदार ॾियणो आहे, कंहिंखां इक़्तिदार खसणो आहे, कंहिंजो मैंडेट चोराइणो आहे, कंहिंजे मैंडेट खे जेको आहे सो लत जे हेठां दॿाइणो आहे। इहे सभु शयूं उन वक़्त खां वठी करे हलंदियूं थियूं अचनि। अञा उन खां माज़ी में त घणो कुझु आहे, पर घटि में घटि जेको ही वोट जो डेमोक्रेटिक प्रोसेस जेको 70 खां पोइ वारो शुरू थियो ऐं उन खां पोइ जी जेका बि सूरत हाल आहे उनजो हर दौरु ईअं रहियो आहे ऐं उन दौर जी हाणे एक्सट्रीम सूरत थी थींदी वञे। उन में हक़ीक़ी तौर ते मुंहिंजे तरफ़ां जेकॾहिं मुंहिंजी जेका राय आहे उहा इहा आहे त ॾोह असांजे सियासी जमायतुनि जो, सियासी क़यादत जो ऐं सियासी धुरियुनि जो आहे, छाकाणि त उहे पंहिंजी हक़ीक़ी अवामी ताक़त जेका आहे ऐं अवामी जेका सघ जेका आहे उनखे क़ुर्बान कनि था पंहिंजे ज़ाती कयल गुनाहनि ते परदे विझण जे लाइ या पंहिंजे ज़ाती कयल कंहिं बि करप्शन वारे मामलनि मां पंहिंजी जान आजी कराइण जे लाइ, जॾहिं त हक़ीक़ी तौर ते अवाम जेको उन्हनि खे वोट ॾिए थो, अवाम जेको उनखे मैंडेट ॾिए थो, उहो इन जे लाइ ॾिए थो त हू मुल्क खे हिकिड़ी मुस्तहकम जमहूरी सिस्टम ॾियनि, हिन मुल्क खे हिकिड़ो मुस्तहकम जमहूरी निज़ाम ॾियनि, हिन मुल्क खे मज़बूत इदारा ॾियनि, पर उहे उहो नथा ॾेई सघनि, जंहिंजे नतीजे में पोइ कंहिं न कंहिं वक़्त ते हू वरी जेॾी महिल तव्हां इक़्तिदार मां ऐवाननि मां खुॼिया वञनि था तॾहिं उन्हनि खे यादि अचे थो त मुल्क जे अंदरि जमहूरियत बि आहे या हुजणु खपे। जी ठीकु है। अच्छा राजा अंसारी साहब, हाणे मियां नवाज़ शरीफ़ खे जेको रिलीफ मिलियो आहे या जेको माहौल जोड़ियो पियो वञे, उन में अगर तहरीक इंसाफ़ तनक़ीद करे या उनखे रिजर्वेशन्स हुजनि त पोइ सम्झ में अचे भई पीपल्स पार्टी खे रिजर्वेशन्स आहिनि, अवां जी माज़ी जी इतिहादी आहे उनखे रिजर्वेशन्स आहिनि, त इहो माहौल अवां कीअं सिलेक्ट कंदो? ऐं ॿियो हिकु त ॿियो इहो त भले मियां साहब हाणे मुल्क में अची त वियो आहे, जेका मास पॉपुलरिटी आहे अॼु बि PTI जी, उनखे अवां किल कीअं कंदो या उनखे अवां कट कीअं कंदो? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी हिकिड़ी जमात आहे, जमहूरी जमात आहे ऐं उनखे जेके बि रिजर्वेशन्स आहिनि उहे ज़रूरु हुजणु घुरिजनि ऐं हिकिड़ी सियासी जमात पंहिंजे फ़ैसिलनि में, पंहिंजी पॉलिसीज़ में ईअं ई आज़ादु हुजणु घुरिजे। जीअं पीपल्स पार्टी पंहिंजो हिकिड़ो स्टैंड वरितो आहे इलेक्शन जे हवाले सां, असांजी पार्टी जा कुझु ॿिया रिजर्वेशन्स आहिनि, असां इन लाइन ते हलूं पिया ऐं बहरहाल असां को इहो कोन था चाहियूं त इलेक्शन न थियणु घुरिजनि, असां बि चाहियूं था त पाकिस्तान में बर वक़्तु इलेक्शन थियनि, बहरहाल पर असां उन सां गॾोगॾु सम्झूं था त सभिनी स्टेक होल्डर्स खे गॾु खणी हलण जी ज़रूरत आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो, बुनियादी तौर ते हिन वक़्तु जेके मुल्क जा हालात आहिनि
जी उहे कहिड़ी तरफ़ पिया वञनि, असांजी मईशत जी छा कंडीशन आहे, असांखे इहे शयूं बि मद्देनज़र रखणियूं आहिनि। असांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, तव्हां बार बार डिक्टेटरशिप्स लॻंदे रहियूं आहिनि पाकिस्तान में ऐं आमरीतूं आयूं आहिनि, उन्हनि आमरीतुनि जो मुक़ाबिलो इन्हनि सियासी जमातुनि कयो आहे। इन्हनि सियासी जमातुनि ई मुल्क खे आइन ॾिनो आहे, इन्हनि सियासी जमातुनि ई मुल्क खे जेके तरक़ियात अॼु बि तव्हां हलिया वञो, कराची खां खैबर पख्तूनख्वा ऐं पोइ वरी नॉर्दर्न एरियाज़ ताईं हर वॾे मेगा प्रोजेक्ट ते तव्हांखे कंहिं न कंहिं सियासतदान जी तख़्ती लॻंदी नज़र ईंदी, कंहिं डिक्टेटर जी तख़्ती कोन्हे लॻल इन्हनि वॾे वॾे मेगा प्रोजेक्ट्स ते। इन करे जेको मुल्क खे डिलीवर कयो आहे उहो पॉलिटिशियन बि कयो आहे, बावजूदि हिनजे त उन्हनि खे हिकिड़ी लिमिटेड रिसोर्सिस ऐं तमामु वॾी मुश्किल हालतुनि जे अंदरि कमु करणु ॾिनो वियो आहे ऐं बार बार उन्हनि खे डिस्टर्ब कयो वियो आहे। उनजे बावजूदि उन्हनि न सिर्फ़ु हिकु तरफ़ अमरीतुनि जा मुक़ाबिला कया, जेल कोड़ा सज़ाऊं बर्दाश्त कयूं, पर इन ई निज़ाम में रहंदे उन्हनि मुक़ाबिला बि कया आहिनि। अॼु तव्हां उनखे तव्हां कहिड़े बि नज़र था ॾिसो, पर मां सम्झां थो त मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजी शर्तूं मञराए पाकिस्तान आयो आहे। मियां नवाज़ शरीफ़ पंहिंजी स्ट्रगल सां इहा ॻाल्हि साबित कई आहे त हुन सां नाइंसाफ़ी थी पई। मियां नवाज़ शरीफ़ इहा ॻाल्हि साबित कई आहे त नवाज़ शरीफ़ जेको मौक़फ़ ऐं बयानिया हुयो उहो बिल्कुलु ठीकु हुई। इन ई करे उहे मजबूर थिया, सभई धुरियूं मजबूर थियूं ऐं उन्हनि मियां नवाज़ शरीफ़ खे लेवल प्लेइंग फील्ड ॾियण जे लाइ राज़ी थिया। असां कंहिंखां को अहसान कोन था घुरूं, असां कॾहिं कोन चयो त असांजे मथां हथु रखो, असां त उन्हनि हथनि सां जेके असांजे मथां हुया माज़ी में असां उन्हनि सां झेड़ो कयोसीं, इन ई जमहूरियत जे करे झेड़ो कयोसीं। पर राजा अवां नथा सम्झो त इहा लेवल प्लेइंग फील्ड जेयू आहे पीटीआई, पीपल्स पार्टी, एसयूपी ऐं ॿियनि सभिनीनि पार्टियुनि लाइ साॻी हुजणु घुरिजे? सभिनी खे एग्ज़ैक्टली असां लेवल प्लेइंग फील्ड सिर्फ़ु पंहिंजी ज़ात लाइ कोन था घुरूं, असां चऊं था इलेक्शन थियणु घुरिजे लेवल प्लेइंग फील्ड। बाक़ी इमरान ख़ान जी पॉपुलरिटी हिकिड़ी मिथ बणिजी वई आहे हाणे सिर्फ़ु पाकिस्तान में। मां तव्हांखे यकीन थो ॼाणायां त सोशल मीडिया जी जेका हिकिड़ी मोबाइल जी असांजी 6.1 जी स्क्रीन आहे, इन स्क्रीन खां ॿाहिरि हुनजी पॉपुलरिटी नज़र कोन पई अचे। इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्रोलिंग आहे जेका सॼे दुनिया जे अंदरि वेठल माण्हू स्क्रीन जे ज़रिए कनि पिया ऐं गेम ऑफ पॉपुलरिटी खेॾनि पिया। इहा गेम ऑफ पॉपुलरिटी सिर्फ़ु पाकिस्तान में कोन थी खेॾिजे। तव्हां ॾिसो त फ्रांस में लूपिन मतिलबु चंद वोटनि तां हाराए वई, अमेरिका में तव्हां ॾिठो त मश्करे टाइप जो माण्हू उनजो सदर थी वियो जेको उनजी ट्रम्प जेको आहे। उन खां पोइ इंडिया जे अंदरि जेको मोदी आहे सरकार जेका आहे ख़तम ई कोन थी थिए ऐं उहो हिकिड़ो फाशिस्ट जमात आहे, दुनिया ख़बर आहे बीजेपी। उहा इहा सेम गेम हिते खेॾी वई इमरान ख़ान जे ज़रिए जेका जंहिंखे पाकिस्तान जे माण्हुनि वक़्त ते जेको ख़बरदार थी विया ऐं अदम एतमाद हाणे करे हिनजी फुकड़े मां हवा कढियऊं। न त इहा गेम ऑफ पॉपुलरिटी आहे बुनियादी तौर ते। ॾिसो बुनियादी तमामु हज़ारे साल अॻु में यूनान जे फिलोसोफर्स चयो हुयो त जेकॾहिं तव्हां हिकिड़ो मिठाई वारे दुकान वारो ऐं हिकिड़ो दवाऊं खपाइण वारो ॿिन्ही जी तव्हां इलेक्शन कराईंदव त मिठाई वारो खटे वेंदो जो उहो चवंदो त मां तव्हांजे ॿारनि खे मिठियूं मिठियूं मिठाइयूं पियो खारायां ऐं दवाऊं छॾियो कोड़ियूं हूंदियूं आहिनि पर हू जान बचाईंदी, उनजे बावजूदि हू हाराए वेंदो। इहा हिकिड़ी तमामु घणो हज़ारे साल पुराणी हिकिड़ी रवायत रही आहे जंहिंजे मथां अमल कंदे ही हिननि माण्हुनि खे सुहाना ख़्वाब ॾेखारिया ऐं मेंबर ते बीही करे वॾियूं वॾियूं तकरीरूं कयूं वयूं, कंटेनर्स ते बीही करे माण्हुनि खे बेवकूफ़ बणायो वियो ऐं उन खां पोइ हिकिड़ी मिथ क्रिएट कई वई त इमरान ख़ान जी पॉपुलरिटी तमामु वॾी आहे, इलेक्शन थी अलाए छा थींदो, कुझु कोन थींदो। इमरान ख़ान हिन वक़्तु पंहिंजी सियासी जेका हुनजी जेका बि रहियो आहे तारीख़ या उनजी जेका बि स्ट्रगल रही आहे उनजे पाताल में किरी चुको आहे। तव्हां ॾिसो त इमरान ख़ान जेकॾहिं फ्री एंड फेयर इलेक्शन थिया त इमरान ख़ान काउंसलरी जी सीट बि कोन खटे सघंदो। माण्हू हुन खां नफ़रत था कनि, पर ॾिसो असां वटि छा आहे, असां वटि इहो आहे हाणे 4 ॾींहं अॻु में कूड़ी हिननि सर्वे कराई, अॼु बि सर्वे आई आहे गैलिप जी, तव्हां ॾिसो था 80% माण्हू मुतमिन थिया आहिनि। चलो राजा हाणे इहा जेके अवां जूं दावाऊं आहिनि उहे अवां जूं दुरुस्त हूंदियूं, पर असल ख़बर त इलेक्शन थिए त पोइ ख़बर पए ऐं इहा साॻा जेका फैसिलिटेशन जेका नून लीग खे मिले पई ऐं उहा पीटीआई खे मिले त पोइ ख़बर पवंदी। पर डॉक्टर साहब अवां कीअं पिया ॾिसो त हीउ जेको मामिलो कुझु महीना अॻु में जुड़ंदे असांखे नज़र पियो आयो, ईअं पियो लॻो त ॼण पंजाब में पीपल्स पार्टी हिकु वॾी हद ताईं कटकंदी पीटीआई ऐं नून लीग खे, ख़ासि करे सराइकी बेल्ट त ॼण ईअं पियो सम्झियो वियो त ॼण पीपल्स पार्टी जे हथ में आहे। बलोचिस्तान जो बाप वारो जेको बाप बि के इलेक्टेबल्स हुआ उहो इहो पियो सम्झियो वियो त ॼण उहो पीपल्स पार्टी में ज़म थियण वारा आहिनि, पर हीअ त सिनेरियो तब्दील पियो थिए, बाप नून लीग जी इत्तेहादी पई थिए। पंजाब में असांखे पीपल्स पार्टी एॾी सरगर्म नज़र नथी अचे सवाइ हिकु अधु हल्के ते, त हीउ कोई माहौल तब्दील पियो थिए, हीउ छा पियो थिए? असद जेकॾहिं सियासी जमायतूं जेके ख़ासि करे वॾियूं जमायतूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं
इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त हू बजाए हिक ॿिए जे ॼंगुनि छिकुनि जे हक़ीक़त जॾहिं सम्झनि बि अचियूं ऐं सभिनी खे ख़बर बि आहे। हिकिड़ी बि जमायत ॿुधायो जेका जॾहिं इक़्तिदार खां निकिती हुजे त हुन इहा दांह न कई हुजे त दौरान इक़्तिदार हुन वटि अख़्तियार न हुयो ऐं उन खां पोइ हुननि इहा दांह न कई हुजे त असांखे ज़ोरी इक़्तिदार तां लाथो वियो आहे, पोइ कंहिं ते कूड़ा इल्ज़ाम हणी करे या कंहिंखे कूड़नि केसनि में फासाए करे या कंहिंखे कंहिं बि तरीक़े सां, त उन्हनि खे जॾहिं इहा शइ सम्झ में अचे थी त उन्हनि खे इक़्तिदार आहिण वारो इक़्तिदार में आणण वारो केरु आहे, त हक़ीक़त में त ईअं हुजणु खपे त उनखे पाण में हाणे सभिनी खे गॾिजी करे सोचणु खपे त असां अॻिते कीअं वधी सघंदासूं जो मुल्क मज़बूत थिए। हाणे अचूं था इन ते त जेका अचानक इहा सॼो वायुमंडल तब्दील थियो आहे त यकीनी तौर ते उन्हनि जी बि इन्हनि खे ख़बर आहे त केरु कंहिंखे इतिहादी ठाहे ॾींदो आहे। अॼु ॾींहं ताईं जेके बि सीटूं अहिड़े क़िस्म जूं जेके हूंदियूं आहिनि जेके मूव फॉरवर्ड कंदियूं या शिफ्ट कंदियूं इज़ीली कंहिं बि फोन कॉल ते या कंहिं बि हिकिड़े जेको आहे सो इशारे ते, त उहे त ठाहियूं ई जमायतूं बि इन जे लाइ वेंदियूं ऐं उहे फ़र्द बि इन जे लाइ पार्टियुनि जे अंदरि मोकिलिया वेंदा आहिनि त जेॾीमहिल जीअं उहे चाहिनि त उन्हनि खे उन पार्टी कमज़ोर करे सघनि। त हाणे बि जेकॾहिं अॼु बि उहा नून लीग बि ईअं ई सम्झे ऐं उनखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे त अॼु जेका बाप जिन खे 6 महीना अॻु में नज़र पिया आयो त पीपुल्स पार्टी में ज़िम थी वेंदी, उहा हाणे ख़बर पई पए त उहा नून लीग में ज़िम थियण जे लाइ तयारु थी वेठी आहे। ऐं ईअं ई जेको साउथ पंजाब नज़र पिया आयो त पीपुल्स पार्टी शायदि स्वीप कंदी, त उते हाणे वरी जहांगीर तरीन शायदि जॾहिं उहो नवाज़ शरीफ़ खे पंहिंजो हेलीकॉप्टर ऐं ॿियूं फैसिलिटीज़ जेके आहिनि प्रोवाइड करे थो त उन खां बाद अंदाज़ो करे सघिजे थो त साउथ जे अंदरि उहो जेको इतिहाद आहे या इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी आहे त उहा ईंदड़ वक़्त में चूंडूं जेकॾहिं थियनि थियूं त कंहिंसां गॾु बीहंदियूं ऐं कंहिंजे चवण ते बीहंदियूं, त इहे सभु शयूं हक़ीक़ी तौर ते उन्हनि खे सम्झ में अची वेंदियूं। पर असुल में मसइलो इहो आहे त असांजूं सियासी जमायतूं जेॾी महिल बि इन शइ ते नज़र विझनि थियूं त ॼुंडा पट रुॻो हिक ॿिए जी कनि थियूं। हींअर बि मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं PDM जूं जमायतूं इन ते वेही करे गौर कनि ऐं सोचीनि त उन्हनि कहिड़ो नुक़सानु कयो या हाणे जेको अॻिते वेंदा त उहो कहिड़ो नुक़सानु कंदा, ख़ासि करे मुल्क जे जमहूरी सिस्टम जो, मुल्क जे सियासी इस्तेहकाम जो। अॼु सियासत जमहूरियत वधीक कमज़ोर थी आहे सिर्फ़ु हिननि जे इन्हनि पॉलिसियुनि जे करे, ऐं ईंदड़ वक़्त में शायदि नून लीग जेकॾहिं इन तरह सां इक़्तिदार हासिल करे अॻिते ईंदी त मुल्क जे अंदरि जमहूरियत ऐं सियासत वधीक बिल्कुलु सही पियो चओ। डॉक्टर सोराब साहब, हीअ जेको मामिलो जुड़े थो पियो उहो त असांखे त ईअं पियो नज़र आयो त ॼण बाप ज़म थियण वारी आहे पीपुल्स पार्टी में, सराइकी बेल्ट में अव्हां जी मक़बूलियत अञा वधंदी ऐं अव्हां उते तमामु घणियूं सीटूं हासिलु कंदो, पर सरगर्म न पई अचे पीपुल्स पार्टी ख़ासि करे पंजाब में। कहिड़ा रीज़न्स आहिनि सर? डॉक्टर सोराब साहब, अव्हां मुंहिंजो आवाज़ु ॿुधो पिया सर? मुंहिंजो आवाज़ु अव्हां ते अचे पियो? डॉक्टर सोराब साहब जो असांखे आवाज़ न पियो अचे। जीअं आवाज़ ईंदो त असां हिकु दफ़ो ॿीहर उनखे प्रोग्राम में शामिलु कंदासीं। राजा अंसारी साहब, अव्हां वटि मुंहिंजो आवाज़ु अचे पियो? जी जी अचे। अच्छा राजा साहब, हाणे इहो ॿुधाइजो त नून लीग इलेक्शनी मुहिम जो त आगाज़ करे चुकी आहे, हिकु एॾो वॾो जलसो करे। अवाम वटि ॾियण लाइ हाणे अव्हां वटि छा आहे? छा अवाम खे अव्हां रुॻो इहो ॿुधाईंदो तव्हां मोटरवे ठाराया, अव्हां ऑरेंज ट्रेन ऐं ब्लू ट्रेन ठारायूं, या जेको अवाम हिन वक़्तु महांगाई जे दॿुण में फासी पियो आहे उन मां कढण लाइ बि अव्हां वटि कुझु आहे? ॾिसो, असां वटि ॿई प्लान्स आहिनि। असां वटि पंहिंजो माज़ी बि आहे, असांजी पंहिंजी डिलीवरेंस बि आहे, ऐं असां वटि अॻिते फ्यूचर जो प्लान बि आहे। असां प्लान 2030 सां गॾु मजान हलंदासीं। पहिरियों मां तव्हांखे ॿुधाए वञा पंहिंजी डिलीवरेंस। असां, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां मीडिया ताईं रखो था, असां हितां सिंध मां हाणे मियां नवाज़ शरीफ़ तक बाग़ लाइ 2 ट्रेनूं भरे वियासीं ऐं सिंध जा माण्हू तक़रीबन वठी वियासीं। हितां कराची खां वठी करे शुरू कयोसीं, पोइ मीरपुर माथेलो में असांजी आख़िरी जेको स्टॉप हुयो उतां बि माण्हू चढ़िया। राति जो तक़रीबन 3 बजे ताईं माण्हू वीचारा स्टेशन ते बीठा हुया ऐं 2 ट्रेनूं फुल करे खचाखच भरे खणी वड़ियासीं ऐं उते सभु लाज़मी वारा गॾु लथासीं। जॾहिं असां बादामी बाग स्टेशन ते लथासीं ऐं सिंध जा माण्हू लथा, तव्हां यकीन कयो, जॾहिं जीअं असां ॿाहिरि निकितासीं मथां पुल तां ऑरेंज ट्रेन पई वञे, पुल तां ट्रेन जॾहिं गुज़रंदे ॾिठो न सिंध जे माण्हुनि, त उन्हनि मां काफ़ी सारा माण्हू अहिड़ा बि हुया जेके फर्स्ट टाइम विया या कॾहिं कॾहिं वेंदा आहिनि या इलाही अरसे खां पोइ विया हुया, त उहे हैरान थी विया। उन्हनि चयो, असां हीअ कहिड़े मुल्क में अची विया आहियूं, हीअ छा आहे? जॾहिं हुननि ॾिठियूं तव्हांजूं घिटियूं, हिकिड़ी बि शॉपिंग बेस हुननि खे नज़र न आई जेका घिटी आहे पर मिली, यानी सफ़ल इस्तराई, यानी कि इंफ्रास्ट्रक्चर बहितरीन, यानी कि ग्रीनरी। हू परेशान थी विया, तव्हां कहिड़े मुल्क में अची विया आहियूं। इहा आहे असांजी डिलीवरेंस।
जिते हुकूमत मिली, ठीक जिते पाकिस्तान के जमहूरी इदारनि में ख़बर आहे तव्हांखे जिते इलेक्शन खटींदो तव्हांखे उते ई डिलीवर करिणो आहे। ठीक। ईअं न तव्हांजो स्टेट न हूंदो आहे, तव्हां मजबूर हूंदा आहियो छो जो तव्हांखे उते उनजे बावजूद ॿियनि हंधनि ते बि तमामु घणी डेवलपमेंट थी आहे। राजा सिर्फ़ु 30 सेकेंड प्लीज़, राजा आखिरी 30 सेकेंड। मां जेका 2050 जी ॻाल्हि थो कयां, असां विजन खणी अचूं पिया, असां भरपूर मंशूर जी तयारियुनि में आहियूं। असां पाकिस्तान में बिजली जा बिल घटि कंदासीं, असां पाकिस्तान में महांगाई खे घटि कंदासीं, असां पेट्रोल जूं क़ीमतूं घटि कंदासीं, असां पाकिस्तान जी इम्पोर्ट जेका आहे उहा घटि कंदासीं, एक्सपोर्ट वधाईंदासीं, उनजे लाइ स्मॉल इंडस्ट्री तरफ़ ईंदासीं। वॾी महिरबानी राजा अंसारी साहब, डॉक्टर सुराब सरके साहब, इनाम भट्टी साहब और टिनि मौज़ूअ जी वॾी महिरबानी। नज़रीन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पहुचे। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।